या कटनीरानी क्लासरूम में सिंधी ग्रामर जो सोली सिंधी में जो एक्सपीरियंसिस तजर्बा वज़ाहतूं अॼु असां साईं नज़ाकत में सां गॾाए काफ़ी सिंधीअ में माहिर हुआ। मुंहिंजी नज़र में हिकिड़ो सुठो यूनिवर्सिटी लेवल जो प्रोफेसर आहे, पर हाणे जेसिताईं क़िस्मत भाग खे अहलियत क़ाबिलियत आहे त तव्हांखे सेखारींदो ज़मान ऐं उनजा क़िस्म साईं नज़ाकत में जो साथ साथ प्लीज़ थैंक यू वेरी मच ऐं तव्हां असां सिखंदासीं। अस्सलाम वालेकुम। अॼु असां ज़मान ऐं सिंधी ॿोलीअ में ज़मान ऐं उन जा बुनियादी क़िस्म सिखंदासीं। त सिंधी ॿोलीअ में बुनियादी ज़मान कहिड़ा आहिनि ऐं उन जा क़िस्म घणा आहिनि। सिंधी ॿोलीअ में जेके बुनियादी ज़मान आहिनि उहे टे आहिनि। उहे नंबर पहिरियों आहे ज़मान हाल, ॿियो आहे ज़मान माज़ी, ऐं टियों आहे ज़मान मुस्तक़बिल। जेकॾहिं असां अरबी ग्रामर जी ॻाल्हि कयूं त अरबी ग्रामर में जेको बुनियादी ज़मान आहे उहो आहे ज़मान मुज़ारि। ज़मान मुज़ारि सिंधी ॿोलीअ में बि आहे, पर कुझु किताबनि में लिखियलु आहे त ज़मान जेको मुज़ारि, माज़ी ऐं मुस्तक़बिल बुनियादी क़िस्म आहिनि। पर हक़ीक़त इहा आहे त सिंधी ॿोलीअ में बुनियादी क़िस्म जेके आहिनि उहे ज़मान हाल, ज़मान माज़ी ऐं ज़मान मुस्तक़बिल आहिनि। जेकॾहिं मुज़ारि आहे त उहो अरबी ग्रामर जे क़ाइदे मूजिबि बुनियादी क़िस्म आहे ज़माननि जो, ऐं ॿिया ज़मान जेके आहिनि त उहे उन मुज़ारि मां निकिरनि था, पर उहे अरबी ग्रामर जे क़ाइदे मूजिबि। सिंधी ग्रामर जे क़ाइदे मूजिबि उहे टे ज़मान आहिनि बुनियादी सिंधीअ जा, ज़मान हाल, ज़मान माज़ी ऐं ज़मान मुस्तक़बिल। असां अॼु उन जे बारे में सिखंदासीं। पहिरियों त असां ज़मान जे बारे में सिखंदासीं त ज़मान असां चऊं छा कंदा या ज़मान आहे छा। हाणे ज़मान लफ़्ज़ जी माना आहे वक़्तु। फ़इल जी अहिड़ी सूरत, ज़मान जी वस्फ़ इहा आहे त फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिंमां ख़बर पवे, जंहिंमां वक़्त जी ख़बर पवे त कहिड़े वक़्त में केतिरो कमु थियो आहे, त उनखे असां चवंदा आहियूं ज़मान। छो त ज़मान माना आहे वक़्तु। ज़मान असांखे वक़्त जे बारे में ॿुधाईंदो आहे। उन खां पोइ असां अॼु सिखंदासीं ज़मान हाल। नंबर पहिरियों आहे ज़मान हाल। ॾिसो, ज़मान माना आहे वक़्तु ऐं हाल माना आहे हलंदड़। फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिंमां हलंदड़ वक़्त जे बारे में ख़बर पवे त असां उनखे ज़मान हाल चवंदा आहियूं। मिसाल, ज़मान हाल जो मिसाल मां तव्हांखे सम्झायां त मां ख़त, मां स्कूल अचां थो या मां पढ़ां थो। मां ज़मान हाल जो हिकिड़ो मिसाल लिखां त मां पढ़ां थो, माना ही पढ़ां थो, ही जेको फ़इल आहे हिते उहो असांखे ॿुधाए थो त ही मां जेको आहे फ़ाइल जो हलंदड़ वक़्त में पढ़ण जो कमु करे थो, पढ़े थो। इन मां ख़बर पए त हू शागिर्द आहे, हू पढ़ण जो कमु कंदो आहे ऐं हलंदड़ वक़्त में इहो कमु बार बार कंदो रहंदो आहे या को कमु करे थो, त उनखे असां चवंदा आहियूं ज़मान हाल। माना आहे फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिंमां ख़बर पवे त फ़ाइल को कमु हलंदड़ वक़्त में करे थो, त असां उनखे ज़मान हाल चवंदा आहियूं। या मिसाल ॿियो मां तव्हांखे ॾेई सम्झायां ज़मान हाल जो मिसाल त खटरी चादर धोए थो, खटरी कपिड़ा धोए थो। सो हिते धोए थो लफ़्ज़ फ़इल आहे। असांखे हिन फ़इल मां इहा ख़बर पए थी त जेको खटरी आहे इहो कमु कंदो रहंदो आहे, उहो कपिड़नि धोइण जो कमु करे थो। मे बि उन वक़्तु न बि हू कंदो हुजे, पर हिन मां असांखे इहा ख़बर पए त हू हुनजो कमु आहे खटरी जो, हू कंदो आहे, हमेशह कंदो आहे। में उन वक़्तु न बि कंदो हुजे, वरी कुझु वक़्त खां पोइ ॿिए ॾींहुं टे ॾींहं हू पंहिंजे कपिड़नि धोइण वारो कमु जेको आहे करे थो ऐं कंदो रहे थो, त उनखे असां ज़मान हाल चवंदा आहियूं। ऐं उन खां पोइ मां तव्हांखे ज़मान माज़ी सेखारींदुमि मुख़्तसिर नमूने सां। ज़मान हाल असांखे सम्झ में अची वियो हूंदो त माना फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिंमां ख़बर पवे त फ़ाइल को कमु हलंदड़ वक़्त में करे थो, त उनखे असां ज़मान हाल चवंदा आहियूं। हाणे ज़मान हाल खां पोइ ॿियो जेको आहे ज़मान उहो आहे ज़मान माज़ी, ऐं उन खां पोइ आहे ज़मान मुस्तक़बिल। सो ज़मान माज़ी, ज़मान माना है वक्त, माज़ी माना गुजरियल।
वस्फ इहा थींदी त फ़इल जी अहिड़ी सूरत जंहिं मां असांखे ख़बर पए त फ़ाइल को कमु गुज़िरियल वक़्त में कयो त हुनखे असां ज़मान माज़ी चवंदा आहियूं। माज़ी माना ई आहे गुज़िरियल वक़्त में को कमु कयो, माना हुन मां असांखे इहा ख़बर नथी पए त हुनखे केतिरो टाइम गुज़रियो आहे, हुनखे थोरो टाइम गुज़रियो आहे, घणो टाइम गुज़रियो आहे या केतिरो अॻु हुन कमु कयो आहे, पर असांखे इहा ख़बर पए त हुन गुज़िरियल वक़्त में को कमु कयो त असां हुनखे ज़मान माज़ी चवंदा आहियूं। माज़ी माना आहे गुज़िरियल। मिसाल हू स्कूल वयो। हाणे ॾिसो हू स्कूल वयो, हिते वयो लफ़्ज़ फ़इल आहे, हू फ़ाइल आहे, हू स्कूल वयो। हाणे वयो माना हू वञी चुको, उहो कमु गुज़री चुको, हू कॾहिं वयो उहा ख़बर न आहे, बसि हू स्कूल वयो, उहो टाइम गुज़री वियो, इनखे चवंदासीं असां ज़मान माज़ी। ॿियो मिसाल कायद आज़म मोहम्मद अली जनाब कराची में पैदा थियो। हाणे पैदा थियो माज़ी आहे, फ़इल आहे ऐं माज़ी जो फ़इल आहे, माना पैदा थियो, उहो वक़्तु गुज़री चुको, हाणे हुनखे केतिरो टाइम थी चुको आहे, हुनखे असां माज़ी चवंदासीं। कायद आज़म मोहम्मद अली जनाब कराची में पैदा थियो, माना इहे फ़इल जूं अहिड़ी सूरतूं आहिनि जंहिं मां असांखे ख़बर पए थी त फ़ाइल को कमु गुज़िरियल वक़्त में कयो या गुज़िरियल वक़्त में थी चुकी का शइ, त हुनखे असां चवंदा आहियूं ज़मान माज़ी। ऐं हुन खां पोइ आहे ज़मान टियों त ज़मान मुस्तक़बिल। मुस्तक़बिल लफ़्ज़ जी माना आहे ईंदड़, फ़इल जी अहिड़ी सूरत या अहिड़ो ज़मान जंहिं मां ईंदड़ वक़्त जे बारे में ख़बर पवे त हुनखे असां ज़मान मुस्तक़बिल चवंदा आहियूं। मिसाल उहे रांदि कंदा, हाणे कॾहिं कंदा, हिते उहे रांदि कंदा, हाणे रांदि कंदा जेको लफ़्ज़ आहे उहो फ़इल आहे, रांदि करण जे बारे में ॿुधाए थो ऐं कंदा ईंदड़ वक़्त में कंदा, उहो वक़्तु आयो न आहे, उहो वक़्तु अञा ईंदो, त हिनखे असां चवंदा आहियूं ज़मान मुस्तक़बिल। मुस्तक़बिल माना आहे ईंदड़, उहे रांदि कंदा, उहे महिनत कंदा, उहे महिनत कंदा, माना उन्हनि कई न आहे, उहे कंदा अञा ईंदड़ वक़्त में कंदा, त हिनखे असां चवंदा आहियूं ज़मान मुस्तक़बिल। ये असांजो ज़मान हाल, ज़मान माज़ी ऐं ज़मान मुस्तक़बिल खे सम्झंदे मुख़्तसर नमूने सां हाणे असां इंशाअल्लाह ईंदड़ ॿिए असां पंहिंजे हिन में प्रोग्राम जेको आहे उहो ज़मान हाल, माज़ी ऐं मुस्तक़बिल जे क़िस्मनि जे बारे में असां सिखंदासीं त ॿिया जेके बि ज़माना आहिनि सिंधी ॿोलीअ में उहे हिननि टिनि ज़माननि मां निकिरनि था। ऐं हिननि खां सवाइ हिकिड़ो ज़मानो आहे मुज़ारिब, उन जे बारे में असां ईंदड़ प्रोग्राम में सिखंदासीं इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम। अॼु लाइ एतिरो काफ़ी आहे। ओके, अल्लाह हाफ़िज़।